सगियूं भरिसां केटी कनोरी थाणे जे हद कचे वारे इलाइक़े ॻोठ पीरोज़ लख में लख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि दरिया ख़ान लख ऐं क़ुर्बान लख जे विच में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿुधायो पियो वञे त सगियूं भरिसां ॻोठ पीरोज़ लख में लख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि दरिया ख़ान लख ऐं क़ुर्बान लख जे विच में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में कोडर लॻण सबबि दरिया ख़ान लख ऐं संदसि भेण 25 वरियनि जी रोशन ज़ादी वल्द मेहर लख ज़ख़्मी थी पिया ऐं ॿिए धुर जो क़ुर्बान लख पिणु ज़ख़्मी थी पियो। टिनी ज़ख़्मियुनि मां दरिया ख़ान लख जी हालति ॻणती जोगी ॿुधाई पई वञे, जंहिंखे ॻणती जोगी हालति में सगियूं जे BHU अस्पताल आंदो वियो, जिते ट्रीटमेंट ॾिनी वई, जितां तालके अस्पताल सोभोदेरो नियो वियो, जितां दरिया ख़ान लख खे मुंहुं ऐं पेट में कोडर जा धक लॻण सबबि संदसि हालति ॻणती जोगी हुअण करे गम्स अस्पताल गंबट नियो वियो, जहिड़े जी केटी कंवर थाणे ते NC दाख़िल कराई वई।